वधीक उमिरि जी थींदी पाण में विढ़ी मरनि छा त किरंदा वाला समझ में नथी अचे हो त हाणे छा थींदो अॼु जी नाहे सोट दादा वारनि खे ॿुधाइणो आहे असांखे एतमाद हुयो मीर शाहनवाज़ खान जे मथां असांखां इहा लापरवाही आख़िर कीअं थी अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड ऐं अॻिते जेका कहाणी अचणी आहे उन जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदासीं। छा हाणे जेका एपिसोड ईंदा इन्हनि में हाणे रहज़न मुराद खे कीअं रोकंदो, हू त पंहिंजी भेण वठी वियो, शाहनवाज़ मुराद खे कीअं रोकंदो, वरी अपडेट आहे नंढड़े वीडियो में आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर बि कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुराद पंहिंजी गुलपरी भेण खे वठी वियो। हाणे ककर वारनि खे जीअं ख़बर पई, रहज़न वारनि खे हू परेशान थी विया त हाणे इहो कीअं धोखो थी वियो असां सां, ऐं ककर इहा ॻाल्हि कंदो त इहो शाहनवाज़ खान ते असां एतबार कयोसीं। शाहनवाज़ असांजे माना फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे मुराद खान, ऐं शाहनवाज़ खान जे फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे। रहज़न चवंदो असां कीअं कोताही थी वई, असां घर अकेलो कीअं छॾे ॾिनोसीं ऐं दुश्मन वार करे वियो। हाणे गुलपरी वापसि थींदी या न थींदी? दोस्तो गुलपरी वापसि थींदी काफ़ी ॾींहंनि खां पोइ, एतिरो जल्दी कोन थींदी, ऐं ॻाल्हियूं थींदियूं पोइ वञी का इहा वापसि थींदी। मुराद एॾो जल्दी थधो बि कोन थींदो, ऐं शाहनवाज़ खान इन खे ठारे बि नथो सघे। हू मंसूर खान जो पासो मटंदो केरु मुराद, ऐं मंसूर खान सां इतिहाद कंदो, ऐं शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु थी चुको आहे। छो त शाहनवाज़ खान हुनखे पकड़ाए हुनजे ज़ख़्मनि ते लूणु बुरके छॾियो, ऐं शाहनवाज़ खान इहो ई चाहे थो त वेड़ी तबाह थियनि ॿई धुरियूं। ऐं रहज़न वारनि जे लाइ बि हाणे वॾी मुसीबत अॻियां बीठी आहे। हिकु त मंसूर खान सां उन्हनि खे विढ़णो आहे ऐं पंहिंजो कारोकारी जो प्लान वठिणो आहे, ॿियो मुराद सां विढ़णो आहे। ॿ धुरियुनि सां विढ़ी नथा सघनि, हिकिड़ी धुर सां उन्हनि खे ठाक करिणो पवंदो। छो त उन्हनि खे हाणे मंसूर खान खे लिटाइणो आहे त रहज़न वारनि जेको आहे मुराद वारनि खां हथु पटणो पवंदो, को न को मसइलो हल करिणो पवंदो। अहिड़े हिसाब सां हिन जो कमु वञी थींदो। वीडियो पोइ पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।